औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम आयल मेंबर्स के भलीकार चऊं था अचो त क़ुरान सिखो सिंधी में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु सूरह आल इमरान जो 156 खां 171 पढ़ंदासीं। ऐं सम्झो साईं 151 पहिरीं पढ़ी थी है न? साईं न 156 खां साईं पढ़ीसीं 64 ताईं कंप्लीट करे सघियासीं। हा, तो पूरो अॼु न करे सघियासीं रुकू। जी बिल्कुलु अॼु उनखे इंशाल्लाह कंप्लीट कंदासीं। इंशाल्लाह रुकू पूरो 164 खां कंदो। वठी 171 ताईं। जी हा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंह जज़ाकल्लाह खैर, ओवर टू यू। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सही पाण इंशाल्लाह ताला इन में जेको असां मेन ॻाल्हि कईसीं त उनवान ईंदो एहसान जो। अजीब ॻाल्हि आहे। त मां ॾिसंदो इनशा ताला जॾहिं असां हिन आयत ते ईंदासीं। या असां 164 में मुकमिल कोन करे सघियाऊं पर अॻिते ईंदी। मुंहिंजे ख़्याल में 165 थी वञे मथां या 64। तव्हां ॾिसो त ही अहसान जी ॻाल्हि अलाह कहिड़ी कई आहे। अलाह थो चवे त मूं मोमिननि ते अहसान कयो आहे। नेमत त अलाह पाक जूं जाम आहिनि, हर शइ नेमत आहे। पर ही अहसान जी ॻाल्हि जेका अलाह पाक कई आहे, अचो ॾिसूं त इहा कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। ॾाढो इनशाला नोट करण जी ॻाल्हि थींदी यकीननि। ऐं पाण इनशा ताली 17 रुकू पूरा कंदासीं त बाक़ी रहंदा वञी 3 रुकू सूरह आल इमरान जा। 156 खां असां शुरू कयोसीं ऐं उन में मोमिननि खे ख़िताब जो असां ॾिसी आयासीं त मुनाफ़िकनि वांगुरु न थियो। पर मुनाफ़िकनि वांगुरु न थियो त मुनाफ़िक छा पिया कवनि? उहे चवनि पिया जेको उहद जो जंगी थी हुई उन मौक़े ते छोकी शहादतूं थियूं। जेके अंसार हुया मदीने करीम जा, जेके मुस्लमान थिया हुआ, हाणे हिकिड़ा मुनाफ़िक त मोटी विया। पहिरियों जंग में शामिल न थिया। अब्दुल्ला बिन उबी 300 जो लश्कर वठी वापसि हली वियो जंग मां। त मुस्लमान कमज़ोर बि थी विया। त बहरहाल ॻाल्हि इहा आहे त हाणे जॾहिं वरी जंग थी चुकी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जा बि त के मिट माइट हुया न। त पोइ उन्हनि ते उहो पिया चवनि त असां उन्हनि खे चयो हुयो त जंग में जो न वञंदा जेकर। हाणे छा चयो हो, कंहिं चयो हो? अलाह पाक चए थो त उन्हनि वांगुरु न थियो जिन चयो या जिन कुफुर कयो। बल्कि चवण जे बजाए अलाह लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो, कुफुर कयो, उन्हनि चयो पंहिंजे भाउरनि जे लाइ। ठीकु आहे। जॾहिं उन्हनि सफ़र कयो ज़मीन में, माना जंग लाइ विया या जिहाद में हुया, उन वक़्तु बि ख़बर पवंदी हाणे जिहाद शुरू थी विया त भई ॻाल्हि थींदी न को त ॿिन्ही तरफ़नि जो नुक़सान त ज़रूरु थींदो न। जानिनि जो को ज़ख़्मी थींदो, कंहिंजी हाय थी वेंदी। त बहरहाल हुननि जो चवणु इहो त जेकर हुजनि असां वटि त न मरनि हा ऐं न की क़तल थियनि हा। अलाह पाक चयो त तव्हां ईअं न चओ त हिन खे इन जे इन चवण खे मां हिननि जी हसरत बणायां। छो हिननि जे हथ में त कुझु आहे कोन। थींदो त उअं जीअं अलाह चाहींदो। जेको मौत जंहिंजो लिखियलु आहे, हिन में असां ज़िक्र करे आहियूं त पहिरियों आयातूं आयूं आहिनि। पर मक़सदु उहो ई थियो त अलाह पाक मोमिननि खे मना कई त तव्हां उन्हनि वांगुरु न थियो, ईअं न चओ। ठीकु। उन खां पोइ ॻाल्हि हली त असां ज़िक्र कयोसीं अलाह पाक जे नज़र में इहो कलिमा ते कुफुर थी वियो। ठीकु आहे। सो ऐं अलाह चयो त अलाह पाक अमलनि खे ॾिसंदड़ आहे जेके तव्हां अमल कयो था पिया। ऐं ही पोइ आहे असां जेका आयत हीअ 156 नंबर चयो कंहिंखे अलाह पाक मोमिननि खे। ऐं त माना की जेके वरी मुनाफ़िक चवनि पिया उहे ही पिया चवनि। कालू माना उन्हनि चयो हो जॾहिं हू में हुया ज़रब ज़मीन में सफ़र पिया कनि या जंग में, ही लफ़्ज़ हुया जेके अलाह साईं कलमा ते कुफुर सॼो ही असां सिखियोसीं सॼो हिकु हिकु करे। उन खां पोइ गुज़न असां लफ़्ज़ पढ़ियोसीं त गाज़ी थींदो आहे जीअं असां चवंदा आहियूं। गाज़िन माना वाहिद, गुज़न उनजो जमा हुआ। ठीकु आहे। ऐं पोइ लफ़्ज़ असां कहिड़ो सिखियो हिकिड़ो? ग़ज़वा। ग़ज़वा मां उहे जंगियूं थींदियूं आहिनि जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख़ुदि शरीक थिया हुजनि। ठीकु थियो। त ॿियो नओं लफ़्ज़ असां हिकिड़ो सिखियोसीं जेको हिन आयत में आयो हो 156 में ई, लियज आल। ले असां इहो चयोसीं त ला में तअलील आहे। ला में तअलील जॾहिं ईंदो आहे कंहिं फ़ियल सां, त इहो फ़ियल जेको हूंदो आहे इनखे असां मुदारी बि चवंदा आहियूं, इहो मनसूब हूंदो आहे। हाणे मुदारे ऐं मनसूब जेकॾहिं कंहिंखे ख़बर हींअर फ़िलहालु न आहे तॾहिं बि ठीकु आहे। पर कम अज़ कम लाम तअलील जो हिकिड़ो लफ़्ज़ ज़हन में अचणु खपे त लाम में तअलील छा आहे।
उहा इहा आहे। ऐं जॾहिं तव्हां जेकॾहिं मुदारे मनसूब खे ॾिसणु चाहियोसीं असां, त हिन या आहे, इन मां असां सम्झोसीं त मुदारे आहे, छो जो इहो फ़इल मुदारे जी जो लफ़्ज़ आहे, इहो अखर आहे इहो, हिनखे चइबो आहे हर्फ़ मुदारे। ठीकु आहे। ऐं हर्फ़ मुदारे चारि थींदा आहिनि, या, ता, हमज़ा ऐं नून। उहो असां अञा सिखंदासीं इनशा ताला। वरी पोइ असां ॾिठोसीं त ही लाम ते आख़िरी जेका अखर हूंदी आहे, हरकत हूंदी आहे, हिनखे एराब चवंदा आहियूं। हीअ बि हरकत आहे, हीअ सुकून आहे, हीअ बि हरकत आहे, हीअ बि हरकत आहे। पर हिन हरकत खे जेको आख़िरी लफ़्ज़ जो आख़िरी अखर हूंदो, उन जी हरकत खे असां एराब चवंदा आहियूं। इन एराब जॾहिं फतह हूंदी त इहो मनसूब चइबो आहे। ठीकु आहे। हिन जी डिटेल में कोन, एतिरी ख़बर हुजणु काफ़ी आहे बसि। त मुदारे मनसूब आहे ऐं हीअ लामे तहलील आहे। इन में वधीक डिटेल पोइ अची सघे थी पई। फ़िलहालु इहो हिकु लफ़्ज़ सम्झणु खपे। पोइ अलाह पाक चए थो वल्लाह युहिब्बुल मुतक़ीन वल्लाह बिमा तामलून बसीर। ठीकु। अलाह ई जीआरींदो आहे, अलाह ई मारींदो आहे, ऐं अलाह सभु शइ खे ॾिसे थो। त न बसीर ॾिसंदड़ आहे हर शइ खे जेको तव्हां कयो था पिया। ठीकु। उन खां पोइ असां हीअ चयोसीं त हिन आयत में थोरो टेक्निकल जेका ग़लतियूं आहिनि, लफ़्ज़ खयां विया आहिनि, उनखे असां डिस्क्राइब करे चुका आहियूं। इज़ ऐं ॿ लफ़्ज़ इज़ा, ॿई ॿिन्ही जो मतिलबु आहे जॾहिं। पर इज़ मादी लाइ ईंदो आहे, इज़ा मुस्तक़बिल लाइ ईंदो आहे। पर किन जाइनि ते ही इज़ा मादी लाइबो आयो आहे। उन मूं हीअ हिकिड़ी आयत आहे 156, इन में बि मादी जो ज़िक्र आहे। जेको हसरत कई त हीअं न थिए हा न, न थिए हा, कॾहिं न थिए हा। पास्ट में न वञनि हा जेकर जंग में। 157 में ॿुधायोसीं त असां लाइ ख़ुशख़बरी आहे। अलाह जे रस्ते में, अलाह जी वाट में, अलाह जी राहनि में जेको क़तल थी वञे थो, अलाह जी वाट में छा आहे, माना फी सबीलिल्लाह आहे। जेको मरी वञे, या क़तल थी वञे या मरी वञे, हुन लाइ छा आहे, मग़फ़िरत अलाह पाक जी। जेकर मग़फ़िरत अलाह पाक जी थी वई, असां इहे जेको असां मौक़ो बि मरी वेंदो आहे, हुन लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदा आहियूं न। हे अलाह पाक तइ करे छॾियो अॻे ई। जेको अलाह जी राह में क़तल थी वञे या मरी वञे, हुन लाइ मग़फ़िरत आहे। न फ़क़ति मग़फ़िरत आहे, वरी मथां रहमत बि अथसि। ऐं उहा कंपेयर अलाह पाक कंहिंसां कई आहे, ख़ैर मिम्मा यजमऊन, हुन खां बहितर आहे जेके उहे जमा कनि था पिया। अलाह जी राह खे छॾे करे ॿी शइ जाॾे वेंदो, जेका बि हासिलु कंदो, उन खां बहितर आहे त अलाह जी राह में चाहे मरी वञे माण्हू, चाहे क़तल थी वञे। हाणे क़तल असां जंग में त कोन था वञूं, पर अलाह जी राह में क़ुर सिखूं, अलाह जी राह में ॿियूं ॻाल्हियूं कयूं, अलाह जी राह में ख़ैर कयूं, नेकियूं कयूं, इहे असांखे बहितर आहिनि हर ॿी शइ खां जेका असां जमा कयूं दुनिया में। वल हिनखे बि सम्झी आयासीं असां, लफ़्ज़नि खे हदीस मुबारक ॿई इहे बि ॾिठियोसीं। इन करे असां हीअ चयोसीं इल्मु सिखणु बराबरि आहे अलाह जे रस्ते में जिहाद करण जे। असांजो जेकॾहिं हिकिड़ो तइ करे छॾियोसीं त असां क्या जेसिताईं ज़िंदगी आहे, असां इनशा ताला क़ुर खे सिखंदासीं, हदीस मुबारक बि सिखंदासीं, ऐं पोइ अमल जी बि कोशिशि कंदासीं। ऐं जेकॾहिं सुभाणे असांजो मौत अची थो वञे त पोइ अल्हम्दुलिल्लाह, असां त अलाह जे रस्ते में पाण खे इनशा ताला शामिलु करे छॾियूं न, कम अज़ कम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे 158 खां 63 ताईं पढ़ियोसीं त वरी अलाह जी रज़ा जे पुठियां हलण वारा, माना अलाह जी रज़ा जो इत्तिबा करण वारा। ठीकु। उहे ऐं जेके उन रज़ा ते न हली पंहिंजी मर्ज़ी हलनि, पंहिंजे नफ़्स जी जेका पूॼा कनि, पंहिंजे नफ़्स की जेके फॉलो कनि, हा, उहे ॿई बराबरि थींदा आहिनि। अलाह साईं चयो त ॿई बराबरि न आहिनि। इहे आयतूं आयूं हुयूं। अलाह इहो बि चयो त जेकॾहिं तव्हां मरी वञो या क़तल थी वञो, काॾे वेंदो, काॾे वेंदो आख़िर? ज़रूरु अलाह ॾे वेंदो, ज़रूरु अलाह ॾे गॾु कया वेंदा ॿई, जेको मरी वञे या जेको क़तल थी वञे। पोइ हाणे ॻाल्हि त पोइ छा थी पवंदी, पोइ अलाह कहिड़ी ॻाल्हि खे पसंदि कंदो, त उन जी राह में को मारे वञे या क़तल थियो वञे, या अलाह जे इनकार में अची मारियो वञे अलाह जी रज़ा जे बजाए। अलाह जी रज़ा कहिड़ी आहे, सभ खां पहिरीं उनजो उहा त तव्हां हज़ार नाला ॻाणे वञो, निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, पैसा चङाई कयो, पीउ माउ सां भलाई कयो, लिस्ट खुटंदी ई न। ज़बान खे असां लफ़्ज़ न कढो, किनू न ॻाल्हायो, भले को तव्हां सां ॻाल्हाए वञे, तव्हां हुनखे सुठो जवाबु ॾियो, कावड़ न कयो। लिस्ट खुटंदी, चङी ॻाल्हि जी लिस्ट न खुटंदी। इन जो हिकिड़ी सिंपल इन जो समरी आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे या हिकिड़ो जुमिलो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इत्तिबा कयो, ॻाल्हि फी सबीलिल्लाह थी वेंदी हर शइ। पोइ तव्हांजे हर मामिलो, तव्हांजी मङणो हुजे, शादी हुजे, तव्हांजा ॿार हुजनि, तव्हांजो नौकिरी हुजे, असांजी जेको आहे कहिड़ो बि माना ज़िंदगी जो कारोबार हुजे, जेकॾहिं उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इत्तिबा थी वियो, सभु अलाह जे राह में थी।
ज़ाती मक़सद लाइ न हुजे। पोइ चाहे यानी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अचे पई ज़हन में, पर हुनखे अॻिते हलूं था पिया। बहरहाल पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह पाक फरमाए थो तव्हांजे दिलि में बाझ आहे, तव्हांजे दिलि में बाझ आहे, तव्हांखे कावड़ कोन्हे का। तॾहिं जेकॾहिं कावड़ हुजे हा त सभु तव्हांखां टिड़ी पिखड़ी वञनि हा। जंग उहद में जेको वाक़ियो थी वियो ज़िक्र कयोसीं, त कोई बि सिप सालार हुजे हा त माना उहो पंहिंजी फ़ौज सां नाराज़गी ॾेखारे हा शिकस्त ते। पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ़ करे छॾियो। ऐं अलाह पाक जी आयत आई आहे त उन में जेका बि ॻाल्हि थी वई, उन्हनि सभिनी खे अलाह पाक पंहिंजे रम सां माफ़ करे छॾियो आहे। हिन करे को बि तव्हां जेकॾहिं ज़िक्र किथे भले थो पियो, ऐं जेकॾहिं का जंग उहद जी ॻाल्हि निकिरे थी पई, त जेको को पंहिंजे असाबनि सगुर वारा लफ़्ज़ ॻाल्हाए थो त जंग छॾियो, मैदान छॾे विया या हीअं थियो, उनखे उन खां हटी वञणु खपे। छो जो क़ुर जो लफ़्ज़ बहितर आहे या असांजा लफ़्ज़ सही आहिनि। एहतियात करणु खपे। इन अलाह युहिब्बुल मुतवक्किलीन। वरी अलाह ॻाल्हि कई आहे 59 में, त अलाह मोहबत कंदो आहे, दोस्त रखंदो आहे। किथे लिखनि था पिया, किथे लिखनि था पिया कहिड़ी ॻाल्हि, दोस्त कीअं मोहबत आहे, युहिब्बुल मुतवक्किलीन। अलाह मोहबत रखंदो आहे भरोसे कंदड़नि ते, ठीकु आहे न, तवकल वारनि ते। पोइ अलाह पाक जेकॾहिं मदद करे तव्हांजी, त तव्हांजे मथां कोई ग़ालिब न थींदो। ऐं जेकॾहिं अलाह पाक न कंदो, त बाक़ी केरु तव्हांजी मदद कंदो। उहो अलाह फल्यतवक्कलिल मुमिनून, हीअ असांखे विसारणु न खपे। अलाह फल्यतवक्कलिल मुमिनून, पोइ अलाह ई ते भरोसो करणु खपे मोमिननि खे। मुस्लमाननि जी ॻाल्हि लिखियलु कोन्हे, ॾिसो न तव्हां लफ़्ज़, मुस्लमान जी लिखियलु कोन्हे, इंसाननि खे बि लिखियलु कोन्हे, मोमिननि खे। ऐं न आहे कंहिं नबी लाइ मुमकिन तो ख़यानत करे, कंहिं बि नबी लाइ। इहो असां ज़िक्र करे आयासीं, जेको आहे न, जेको ख़यानत कंदो पंहिंजी खणी ईंदो। नबी त परे जी ॻाल्हि आहे, माना उहे त मुमकिन ई न आहे हुनजे लाइ। ॿियनि खे बि ख़यानत न करणु खपे। ऐं ख़यानत हिकिड़ो लफ़्ज़ हिते आयो आहे हींअर, अॻिते असां सिखंदासीं हिकिड़ो, माना नेक्स्ट जेको लेसन थींदो, उन में तव्हां ॾिसजो बुख़ुल जेको थींदो आहे न, उहो बुख़ुल छा आहे, उन बाबति अलाह पाक जी आयत ईंदी। हाणे पोइ जेको पुठियां लॻो अफ़न तब, इतिबा थींदो आहे। इतिबा हिकिड़ी हूंदी आहे अतात, ॿियो हूंदो आहे इतिबा। अतात हुकुम आहे, फर्माबरदारी करणी पवंदी हुनजी। इतिबा आहे फॉलो करणु। त इतिबा चए थो रिज़वान रिज़वान लाइ, अलाह जी रज़ा जे लाइ। ठीकु आहे, जेको लॻो अलाह जी रज़ामंदीअ जे, सो उन जहिड़ो आहे जेको फिरी आयो अलाह जी कावड़ हेठां। थी नथो सघे ईअं। जेको अलाह जी कावड़ हेठां ईंदो, उनजी जाइ आहे दोज़ख, ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। बेस चइबो आहे बुछड़े खे। बेसल मसीर, मोटण जी जाइ, रहण जो हंधु न। असां ज़िक्र कयोसीं लास्ट टाइम, त मुस्तक़र जेको आहे उहो अलाह पाक चयो आहे आदम अलैहिस्सलाम खे, त वलकुम फिल अर्द, तव्हांजे लाइ ज़मीन में मुस्तक़र, तव्हांजो रहण जो ठिकाणो आहे। ठीकु आहे न। ऐं पोइ मताउन हयात दुनिया आहे। पर बहरहाल उहो थियो हिते। हाणे माना उहो मुस्तक़र हुयो, माना टेम्पररी रहण जी जाइ दुनिया। ऐं ही जेका आहे बुछड़ी जाइ आहे मोटण जे लाइ, मसीर बेस, बेस माना पुछड़ी जाइ, बसी वठणी जाइ। पोइ अलाह पाक चए थो हुननि जा दर्जा आहिनि। छो जो जेको जेतिरो इतिबा कंदो अलाह जी रज़ा जो। हाणे अलाह जी रज़ा असांखे किथां ख़बर पवंदी? अलाह खे असां को ॾिठो आहे, अलाह खे असां को ॿुधो आहे? क़ुर अलाह जो कलाम आहे न, ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुन्नत। जेको इतिबा कंदो, उन अलाह जी रज़ा जो इतिबा कयो। सवलो फार्मूलो। पोइ हुननि जे लाइ मुख़्तलिफ़ दर्जा आहिनि। वल्लाह बसीरुम बिमा यामलून, अलाह ॾिसंदड़ आहे जेकी उहे अमल कंदा आहिनि। ठीकु थियो। उन खां पोइ असां चौहठि आयत पई हाणे पढ़ंदासीं। अलाह जो अहसान, मुंहिंजे ख़्याल में इहा असां मुकमल करे चुका आहियूं। अलाह जो अहसान मोमिननि ते कहिड़ो आहे? बस ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त मज़े जी ॻाल्हि इहा आहे, जेका अॼु मां में बि एड कई आहे, लास्ट टाइम असां न करे सघियासीं। त अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, नबी अलाह फरमायो त हुन जा टे कम आहिनि। कहिड़ा आहिनि? यतलू अलैहिम आयाती, हू पढ़े थो या तिलावत करे थो उन्हनि ते आयतूं हुन जूं, अलाह जो आयतूं थो पढ़े। वो युज़क्कीहिम, ऐं हू पाक करे थो उन्हनि खे। वो युअल्लिमुहुमुल किताब वल हिकम, ऐं हू सेखारे थो उन्हनि खे किताब ऐं दानाई। ऐं इहो पाक जॾहिं अलाह पाक अहसान जी ॻाल्हि कई आहे, ठीकु आहे न, त पोइ हिकिड़ी हिते ईंदी ॻाल्हि, वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलाल मुबीन, माना अॻु हिन खां पहिरीं त गुमराही में हुया यकीनन। हाणे हिते हाली जेको असां ज़िक्र कयूं, पर लास्ट टाइम असांखे आहे त मुंहिंजे ख़्याल में कोन पई मिले, अधी असांजी रहनमाई कई हुई, पर असां ॾिसी न सघियासीं। अलाह पाक जॾहिं ॿियनि नबियुनि जो ज़िक्र करे थो पियो, नबी सभु अफ़ज़ल आहिनि। हाणे असां ईअं कोन था चवनि त को घटि आहे वधि आहे, पर क़ुर जी आयत त किथे ॾिसी सघूं था पिया न। अलाह पाक क़ुर जी आयत में फरमाए थो, वेला आद अखाहुम, आद क़ौम ॾे असां हुनजो भाउ मोकिलियो।
वैला समूद अखाहम, असां समूद ॾे उनजो भाउ मोकिलियो, उन्हनि मंझां उन्हनि जो भाउ मोकिलियो। ठीकु आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे, ही ॿ हुयो न में, कीअं आहे कोन्हे हिकिड़ी अञा, हा ही बि आहे वरी हिते, वैला मदन अखाहम शुएब आहे, शुएब अलैहिस्सलाम मोकिलियो असांखे मदियन वारनि ना उन्हनि जो भाउ। हिते एहसान जो ज़िक्र आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक जो अचणु मोमिननि जे लाइ अलाह पाक जे तरफ़ां एहसान। पोइ एहसान जी छा कबो आहे, शुक्र अदा कबो आहे न। असांखे शाला शुक्र करणु अचे। हाणे अचूं था पिया 165 खां 168 ताईं। इन में टॉपिक कहिड़ो आहे त अलाह आज़माइश ॾिनी त जीअं परखे यानी ज़ाहिर करे मुनाफ़िकनि खे ऐं मोमिननि खे। कहिड़ी ॻाल्हि थी हले पई, जंग उहद में। जंग उहद में जॾहिं आज़माइश आई आहे न, उनजो असां जेकॾहिं हिकिड़ो पूरो सेशन रखंदासीं जंग उहद जो, तव्हां ॾिसजो त कहिड़ियूं कहिड़ियूं हालतूं थियूं आहिनि हिते। अलाह अकबर, वॾो हिकिड़ो न दर्दनाक मंज़र आहे बाक़ाइदे पूरो। बहरहाल उन में इहो आयत आहे हीअ त हिकिड़ी चए थी पई 165 त छा पोइ जॾहिं पहुती तव्हांखे इन जंग उहद में मुसीबत, हक़ीक़त त पहुचाए चुका आहियो तव्हां पंहिंजे दुश्मननि खे ॿीणी उन जी, जेतिरी तव्हांखे पहुती ॿीणी वञे तव्हां पहुचाए चुका आहियो दुश्मननि खे। कहिड़ी मुसीबत, बदर में। त बि अलाह पाक फरमाए थो, हिते बि माना ही सभु ब्रेकेट में अथव, हिन में कोन्हनि लफ़्ज़, आयत में कोन्हनि। जंग वध में आयत में लिखियलु कोन्हे को, पंहिंजे दुश्मननि खे आयत में लिखियलु कोन्हे। हाणे तव्हां ॾिसो हिते लफ़्ज़ कहिड़ो आहे, पोती तव्हांखे पहुचाए चुका आहियो तव्हां, ऐं चयो थे तव्हां, तव्हांखे तव्हां तव्हां, कुम तुम। हिन ते पोइ था ॾिसूं, पहिरीं तर्जुमो पूरो कयूं। पोइ बि तव्हां चयो थे त किथां इहा मुसीबत एॾी हुई परेशानी, जो शिकायत जो लफ़्ज़ थी वियो ईअं तक़रीबन। त अलाह पाक फरमाए थो, इहा पहुती तव्हांखे पाण वटां पंहिंजे कम जे करे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हुकुम हो, उन ते पूरी तरह अमल करणो हुयो। न थींदो त अलाह जी नाराज़गी। पोइ बेशक अलाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे, अने अलाह पाक वस वारो आहे। ॻाल्हि इहा आहे त थोरो हिनखे जेकॾहिं असां आयत खे पढ़ूं त पोइ इनशा वरी सम्झूं था पिया। साईं नईम साहब, तिलावत थींदी छा? जी साईं जी। 165 ते वेठा आहियूं, अञा हितां शुरू कंदासीं इनशा। जी। أعوذ بالله من الشيطان الرجيم أولما أصابتكم مصيبة قد أصبتم مثليها قلتم أن هذا قل هو من عند أنفسكم إن الله على كل شيء قدير صدق الله العظيم. सही माशाल्लाह। हाणे हिकिड़ो असां तर्जुमो करे विया आहियूं, अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। सही माशाल्लाह, बहितरीन। ॾिसो न, तर्जुमो असां ने करे विया आहियूं, पर जंहिं सॼे ॼणा आयत पढ़ी पए त को मक़सदु सम्झ में आयो? आयत जो का लफ़्ज़ सम्झ में आया? मुसीबत सिंधी लफ़्ज़ आहे, कद माना तहक़ीक़, कुम माना तव्हां, असाब माना पहुती तव्हांखे, अवलम मां हिनखे खणी हीउ लफ़्ज़ थी सघे थो ॾुखियो हुजे, सम्झ में न ईंदो हुजे। ठीकु आहे। असब तुम, तव्हां ॾिनी आहे उन्हनि खे मुसीबत, पोइ चई मिसलया माना हुनजी ॿीणी, मिसल हुनजी जड़ी। कुल तुम, तव्हां चयो, कुल माना चवणो, तुम माना तव्हां, अन्ना हाज़ा ही छा आहे, कुल हुव मिन इंद अनफुसिकुम, तव्हांजे पंहिंजे नफ़्सनि जे करे आहे। कुल माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां चओ, कुल माना चओ, कुल चवंदा आहियूं न। इन अलाह अला कुल शैइन क़दीर, इहो त सभु कंहिंखे ख़बर आहे। माना कॉन्सेप्ट बि सम्झ में अची वियो, लफ़्ज़ बि सम्झ में अची विया इंशा ताला। थोरी ॻाल्हि ॾाढी इंपॉर्टेंट, पर तव्हां लफ़्ज़ ॾिसो, असां कुम ऐं तुम इन ते असां अॻ में ॻाल्हाए चुका आहियूं। थोरो नोट कजो, हिते कहिड़ा लफ़्ज़ आया आहिनि? असाबत कुम मुसीबत, ईअं आयो आहे न आयत। असब तुम मिसलेहा, ईअं आयो आहे न। ऐं पोइ कुल तुम, तव्हां चयो। हाणे तव्हां, हिन में ग्रीन आहे कलर, हिन में ग्रीन कलर न आहे। ठीकु। हिते आहे छा पोइ जॾहिं पहुती तव्हांखे, असाबत कुम हे मादी आहे, माना तव्हांखे पहुती तव्हांखे। ठीकु आहे, पहुती कंहिंखे? तव्हांखे। हाणे हिन में मुसीबत कंहिंखे पहुती आहे या उन्हनि कंहिंखे पहुचाई आहे? सिधी चई ॻाल्हि आहे, पहुती लिखियलु आहे न हिते, ॾिसो लफ़्ज़ पहुती आहे न। पहुती माना इहे रिसीवर आहिनि न, माना इहे करण वारा त न आहिनि न। हिननि खे त यार, हिननि मोमिननि खे त मुसीबत जेको क़ुर पाक चए थो पुगी।
जे पहुती उन्हनि खे त इहे फ़ाइल थींदा। फ़ाइल माना उहो कमु करण वारो, मफ़ूल थींदो उहा ॻाल्हि सहण वारो, जंहिंसां ॻाल्हि थी। भई जेको आहे जेको आहे अहमद जेको आहे असगर खे क़ुर सेखारियो। अहमद असगर खे क़ुर सेखारियो। सेखारण वारो केरु आहे? अहमद आहे न। ऐं सिखियो केरु? असगर, माना असगर ते जो एक्शन थियो। ऐं जेका हीअ पहुती, जेका मुसीबत परेशानी हीअ, इहा कंहिं ते पहुती? तव्हां ते पहुती। माना ही तव्हांखे तव्हां फाइल चवंदव कंहिं कुम कॾहिं बि? कॾहिं बि न चवंदो। पोइ ही छा थींदो? मफ़ूल चइबो आहे हिनखे, पर मफ़ूल चइबो आहे बिही, मफ़ूल बिही। बहरहाल मफ़ूल थियो। ठीकु। हाणे त हिते ॾिसो, असब तुम, अलाह पाक फरमाए थो पहुचाए चुका आहियो तव्हां ॿीणी उनजी मुसीबत उन्हनि खे। पहुचाई कंहिं? अलाह पाक चए थो तव्हां पुॼाई। माना तव्हां इहो कमु कयो न, जेको तव्हां कमु कयो उहे तव्हां फ़ाइल थींदव या मफ़ूल थींदो? तव्हां फ़ाइल थींदो। छो त तव्हां इहो कयो न, अहमद सेखारी, या असां ईअं चऊं था त तव्हां सेखारियो क़ुर असगर खे, त तव्हां केरु थींदा? सेखारण वारा, अमल करण वारा। उहो इहो थींदो हिते। तव्हां छा थियो हिते? माना फ़ाइल। कुल तुम चयो तव्हां, कंहिं चयो? तव्हां चयो, माना तव्हां फ़ाइल आहियो न। चयो थिए तव्हां, इहो फ़ाइल थी वियो। तुम ऐं कुम, इन जो फ़र्क़ु अची वियो इनशा अल्लाह ताला। बहितरीन। हाणे कुम खे छा चइबो? मफ़ूलन बि। अचे इहो टेस्ट में त कुम असाबत कुम में इहो छा आहे? फ़ाइल आहे या मफ़ूल बिही आहे? तव्हां चओ त मफ़ूल बिही आहे। ऐं जेकॾहिं अचे कुल तुम में, तुम छा आहे? फ़ाइल आहे। भई कुल तुम में तुम फ़ाइल आहे, त असब तुम में छा आहे? फ़ाइल आहे। कुन तुम लफ़्ज़ हुजे, कुन तुम तव्हां खोड़ ॿुधो हूंदो आहे क़ुर पाक में, त तुम छा आहे? फ़ाइल थी वियो। ॻाल्हि ख़तमु। अलहमदुलिल्लाह। हाणे वक़्तु छा थींदो? फ़िल सां गॾु तुम अचे या त अचे, त थींदो तूं। तुम माना तव्हां, त माना तूं, तू माना मां। जीअं फॉर एग्ज़ाम्पल, कुल तुम तव्हां चयो, कुल त माना तूं चयो, कुल तु माना मां चयो। ठीकु। माना तुम त तु इहे फ़ाइल आहिनि। जेकॾहिं ईअं चऊं असां, कुम माना तव्हां, पर तव्हां छा थींदो? कुम माना तव्हां, क माना तूं, के जेकॾहिं अचे, सॉरी हिनखे चइजे के चई सघिजे थो, के माना फीमेल लाइ। इहे छा थींदा? इहे मफ़ूल आहिनि। हिनखे छा चइबो? मफ़ूल बी। माना कुम हुजे, क हुजे या के हुजे, इहे छा थींदा? फेल सां गॾु अचनि त पोइ छा थींदा? इहे मफ़ूल हूंदा आहिनि। फ़ाइल न हूंदा आहिनि, फ़ाइल हूंदा आहिनि। ठीकु थियो। क़ुर पाक में इनशा तव्हां वरी ॾिसो क़ुर खोले करे, त केॾो लुत्फ़ ईंदो सम्झण में। पोइ अलाह पाक अॻिते चए थो 166 नंबर आयत, वमा असाब कुम। ॾिस, असाब कुम आयो आहे हिते। माना हीअं तव्हांखे लफ़्ज़नि जी सम्झ में अचणु शुरू थींदी ॻाल्हि। ऐं जेको मां माना जेको, असाब माना पहुतो, कुम माना कंहिंखे? तव्हांखे। पहुतो तव्हांखे, अल तक अल जमाने, यानी जेको पहुती तव्हांखे जेका मुसीबत उन ई ॾींहुं, योमल, उन ॾींहुं माना योम, उन ॾींहुं, अल तकल जमाने जंहिं ॾींहुं मिलियूं। माना चइबो आहे न इहो, अरबी वारा जेकॾहिं पाण में मिलंदा आहिनि पोइ निकिरनि, सलाम दुआ जेका बि थी, उन खां पोइ जॾहिं मोकिलाईंदा आहिनि न, पोइ चवंदा आहिनि इल लिका। लिका माना ॾिसणु। ठीकु आहे। लिका माना ॾिसणु। इल लिका, जेसि ताईं वरी ॿीहर मिलूं, माना मिलणु या ॾिसणु या मिलणु बि चइबो आहे ईअं। ठीकु आहे। पोइ जॾहिं मिलियूं, जम आन छा आहे? जम थींदो आहे न, माना पूरा जम माना घणा हुजनि। जम आन इहो कीअं आहे? पोइ जीअं फबी अला गज़बान न आहे, माना उहो आन जॾहिं बि ईंदो न, आन ओहे आन, इहो ॿिनि लाइ हूंदो आहे। माना मिलियूं छा? टोलियूं जेके जमा थियूं, ॿ टोलियूं, ॿ टोलियूं मिलियूं, उहे ॿ। उहो छा मूं ॿ आयो आहे? उहो हिन आन मां। जॾहिं बि त आन ॾिसंदो न, तूं कज़बान अहिड़े नमूने सां। त पोइ ॿ टोलियूं मिलियूं पाण में थियूं आऊं साम्हूं, त हुकुम सां अलाह जे बिइज़्निल्लाह, अलाह जे हुकुम सां। हक़ीक़त में जंग जो हुकुम कंहिं ॾिनो?
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे वठी निकिता उनखे, छो जो फ़ौज हुन काफ़र अची विया। पर ॻाल्हि छा आहे त उहा जंग नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका इस्लाम लाइ जंग थी कंहिंजे हुकुम तहत थिए पई? अलाह जी रज़ा लाइ, अलाह जे हुकुम सां। छो जो अलाह जे हुकुम खां बग़ैर त का ॻाल्हि का थियणी कान्हे। माना अलाह जे हुकुम सां जॾहिं ॿ टोलियूं पाण में गॾियूं उन ॾींहुं, त छाजे लाइ गॾियूं? वलिया अलमल मोमिनीन, त जीअं सो दैट, माना ले थींदो आहे सो दैट, इहो अथव लामे तहलील, मुंहिंजे ख़्याल में हिते हूंदो लामे तहलील। छो मिलियूं? सो दैट माना ले, ले, इहो लामे तहलील वरी अची वियो। मिलियूं अलाह जे हुकुम सां, वलिया अलम, त जीअं हू मालूम करे, हू केरु? अलाह, जंहिंजे हुकुम सां गॾु थियूं। वलिया अलम, त हू मालूम करे। हाणे मालूम करे छा अलाह खे ख़बर न आहे छा? पर इन जो मतिलबु थींदो परखे या निखेड़े, निखेड़ो लफ़्ज़ थींदो आहे त धार धार करे, या हिनखे तफ़सीरनि में कान लिखियो त ज़ाहिर करे। कंहिंखे ज़ाहिर करे? मोमिननि खे। हाणे हिते माना अलाह हिननि जी आज़माइश करे छॾी, त जीअं मोमिननि खे ज़ाहिर करे त केरु अलाह जो हुकुम मञे थो या नथो मञे। अलाह जो हुकुम खां मोमिननि ते अलाह पाण त हुकुम कोन लाहींदो आहे न। अलाह जो हुकुम कंहिंजे थ्रू आयो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके गॾु हुया अलाह जी राह में, माना उन यानी अलाह जो हुकुम मञियो। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु रहिया, माना हुन कंहिंजो हुकुम मञियो? अलाह जो हुकुम मञियो। अलाह ज़ाहिर थी पवंदो त जे अलाह जो हुकुम मञियो उहो कामयाबु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, अलाह पाक चए थो वली या अलमल मोमिनीन, छड़ो अलाह खे, अलाह पर खे पियो मोमिननि खे। अॻिती आहे त ॾिस बि, अञा 167 अचे थी पई, हीअ हितां शुरू थी आहे, अञा माना पूरी न थी आहे, हितां शुरू थी। वली या अलम, ऐं जीअं हू ॼाणे, केरु? अलाह, अल्लज़ीन नाफ़क़ू, उन्हनि खे परखे जिन कई मुनाफ़िकी, जेके मुनाफ़िक़ थिया उहे उन्हनि जी पधरा थी विया। अलाह अकबर। अलिम यअलम इल्मन, नाफ़क़ युनाफ़िक़ु मुनाफ़िक़तन, चवे न मुनाफ़िक़त आहे, मुनाफ़िकी आई आहे, मुनाफ़िकी परखे, मुनाफ़िकनि खे परखे, जिन मुनाफ़िकी कई, सॉरी, जिन मुनाफ़िकी कई, नाफ़क़ू। उन खां पोइ ही ॻाल्हि इहा आहे त हिते ॾिसो तव्हां आयो आहे, ही जेका निशानी आई आहे न, इहा छा थी ॿुधाए त माना हिते वक़फ़े बचाए आयत जो ॿियो हिसो गॾे पढ़णु बहितर आहे। हीअ आयत पूरी न थी आहे न, हिते वक़फ़ो कोन न करणु खपे, इन सां गॾे पढ़णु खपे। इन करे ही ग्रीन आहे हिते, इन सां असां गॾाए ॿी आहे, ॿियो टुकड़ो पढ़ूं था पिया आयत जो। ऐं अञा बि तव्हां ॾिसंदव त हीअ हिकिड़ो मिंट, हिन में कोन्हे निशानी, अञा हले थी पई, हीअ पूरी कोन थी आहे। ठीकु, हाणे हिन में छा आहे? वकील लहुम तआलो क़ातिलू फी सबीलिल्लाह अविदफू, माना ऐं चयो वियो उन्हनि खे, हीउ जेको पहिरीं आहे न, चयो वियो उन्हनि खे छा? त अचो, विढ़ो, त आलो, त आलो माना अचो, अचो। अचु छो न आहे इहो? अचु हिकिड़े लाइ न आहे, अचु छो? उहो हिन वाव जे करे। त आल हुजे हा माना अचु, त आलो माना अचो, कातिलू माना विढ़ो, कातिल हुजे हा त माना विढ़, कातिलू वाव अची वियो माना जमा विढ़ो, फी सबीलिल्लाह, अलाह जी वाट में, अविदफाउ या दिफ़ा कयो, कयो छो? वाह वाह, हिन में जमा जी ॻाल्हि आहे। चयो वियो उन्हनि खे, ओ लहुम, छो जो उन्हनि खे चयो वेंदो, उहे माना घणा आहिनि न। त क़ुर पाक में ॾिसो न केॾो ज़बरदस्त जेके लफ़्ज़ सम्झ में अचनि था न, कील लहुम त आलो कातिलू फी सबीलिल्लाह अवदफिउ, ऐं चयो हुनखे अचो विढ़ो अलाह जी वाट में, या दिफ़ा कयो। पोइ हुननि छा चयो? कालू, चयो उन्हनि त लौ नअलमु क़ितालन लतबअनाकुम, लतबअनाकुम, जेकॾहिं असां, नून इहो त हर्फ़ जेको आहे न, न अलम असां ॼाणूं हा, लौ न अलम जेका असां ॼाणूं हा, जंग करणु, नून फार न थींदो आहे, जंग करणु, त ज़रूरु तव्हां सां हलूं हा। माना हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त भई ॿ हुन जा तफ़सीर कया आहिनि माण्हुनि। हिकु त मां असांखे विढ़णु कोन ईंदो आहे, असां चाहियूं था त सुलह ते असांखे विढ़णु कोन ईंदो आहे, अलाह आलम लफ़्ज़नि जो मतिलबु
क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि। बाक़ी हुननि छा चयो कीअं चयो तफ़सीर में जेके आहे उहो था कयूं। ॿियो हिन जो ॿियो मतिलबु उन्हनि इहो कढियो आहे त कालू लव नअलम कितालन, जेकॾहिं असां ॼाणूं हा त जंग ज़रूरी आहे त तव्हां सां हलूं हा। तव्हांजी जंग त हिते ज़रूरी न आहे। तव्हां असां कमज़ोर आहो ताक़तवर, इहो विढ़णु सही न आहे। छॾे ॾियो, छो था विढ़ो हुननि सां? तव्हां असांखे था चओ त जेको आहे विढ़ो। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि त इहो तफ़सीरुनि में ज़िक्र आयो आहे त इहो कील लहुम ऐं चयो वियो उन्हनि खे त कंहिं चयो, लिखियलु त कोन्हे को हिते। इहो आहे हज़रत अब्दुल्लाह इब्न हराम अंसारी रज़ियल्लाहु ताला अन। उहो उन चयो हिननि खे जॾहिं अब्दुल्लाह बिन उबई पंहिंजो लश्कर वठी निकिता ते 300, ख़ुदा जी हिदायत थियव छो था वञो, आया हो त अचो विढ़ो, अलाह जी वाट में विढ़ो न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे छो था वञो? ॿियो न त खणी बीहो, दिफ़ा कयो, पंहिंजो मुल्क आहे। माना काफ़िर मथां चढ़ी आया आहिनि, तव्हां बि जेको आहे मुस्लमान हो, मदीने जो दिफ़ा करणो आहे, की न चढ़ी अचनि असां ते। त हुननि जवाबु ॾिनो आहे हिननि मुनाफ़िकनि, हा, जेकॾहिं असां ॼाणूं आहे जंग करण त खणी तरसूं आहे हिते, हिकु त असांखे जंग जो माहौल न आहे, ॿियो असां इहो चाहियूं ई नथा त इहो थिए। हिन में ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं अची वञनि थियूं पियूं जेके हुननि चाहियो पिए त मुस्लमान कमज़ोर थियनि भले, हथियूं इहो मामिलो ख़तमु थिए, इहे खटी वञनि, सभु मामिलो ख़तमु थी वञे त असां जान छुटी वञे सॼी सफ़ा। हे मुस्लमानी त असांखे उहो ई मजबूरी कई आहे। अलाह पाक ॼाणे थो न त इहो उन चयो उन्हनि खे, कंहिंखे? हिननि खे। पोइ हिननि चयो कालू, कंहिं चयो? अब्दुल्लाह इब्न उबई ऐं उनजे साथियुनि चयो। ही कंहिं चयो? हज़रत अब्दुल्लाह इब्न हराम अंसारी। अॻिते हलूं था पिया। इहो कहिड़ो मुक़ाम शवात हुयो। हाणे मुक़ाम शवात हे आहे, उहो जेको टकरी जे भरिसां न हिते आहे, उहो जॾहिं ही पंहिंजो वठी पोइ निकिरे अब्दुल्ला, ॿ टे असां ज़िक्र करे चुका आहियूं, हिन जो वरी कजे थो पियो, छो आयत आई आहे। अब्दुल्ला बिन उबई जॾहिं वठी निकिरे पियो 300, आया कुला 1000, 1000 मां 300 निकिरी वियो त बाक़ी 700 बचा। त हिन जाइ ते हिन हज़रत अब्दुल्ला बिन जेको जुबैर जो हुयो सरदार हुयो हिते, हिन चयो जेको आहे हिते हिननि खे चयो इहो जबल रुमा बि चइबो आहे हिनखे, घणे क़दुरु जबल रुमा, माना इहो जेको आहे न तीरनि वारा माण्हू, उन्हनि जो जबल। कंहिं चयो पिए हिन में अब्दुल्ला इब्न हराम अंसारी। ठीकु, त अलाह पाक हाणे तव्हां ही ॾिसजो आयत, हाणे अलाह पाक फरमाए थो पियो यकूलून, उहे चवनि था, जेका हुननि ॻाल्हि चई मोटण वक़्तु त असां वञूं था पिया, जंग त ज़रूरी न आहे। ऐं अलाह पाक अञा आयत हिते मुकमिल थो करे, यकूलून बि अफ़वाह, उहे चवनि था पंहिंजे वातनि सां। अफ़वाह हिम, हे टे लफ़्ज़ आहिनि हिते, बे अफ़वाह हिम, बे छा आहे? सां, अफ़वाह माना उन्हनि जा मुंहं, जमा आहे इहो, फमुन चइबो मुंहं खे, अफ़वाह हिम उन्हनि जा पंहिंजनि वातनि सां, मा लैस फी क़ुलूबिहिम, उहे ॻाल्हियूं जेके न हुयूं संदनि दिलनि में। हीअ जेको चवनि पिया न, इहा दिलि में हुई कोन ॻाल्हि आहे, इहो न त ज़रूरी न आहे, हुनजो त दिलि में इहो त इहा ज़रूरी न आहे, इहे जेके चवनि था लफ़्ज़ हुन जा कंहिं कम जा न, छोड़ो मिड़ी इहो बहाना हुया। अलाह आलम बिमा यक्तुमून, अलाह ॼाणींदो आहे जेके उहे लिकाईंदा आहिनि। हाणे त तामालून न आयो आहे, अलाह ॼाणींदो आहे उहे जेके कंदा आहिनि। न, अलाह किथे ज़िक्र कयो आहे जेके चवनि पिया पंहिंजी ज़ुबान मां, जेको न हुयो उहो उन्हनि जे दिलनि में, भई न हुयो दिलनि में त पोइ हाणे छा कयूं, असांखे कहिड़ी ख़बर? अलाह खे त ख़बर आहे न। अलाह चए थो अलाह आलम बिमा यक्तुमून, अलाह ॼाणींदो आहे उहे जेके लिकाईंदा आहिनि। हाणे ईअं कोन्हे, अलाह पाक न चयो त या कतम वल्लाहु कतमून या वल्लाह कतमू, अलाह आलम बिमा कतमू, अलाह ॼाणे थो जेको उन्हनि लिकायो। अलाह पाक जी ॼाण जेका आहे न, उहा उन महदूद न आहे पास्ट टेंस में। ऐं क़ुर पाक जी इहा ई तदबुर करण जी ॻाल्हि आहे, त तॾहिं त ग़लतियूं कोन कढी सघिया आहिनि कोई बि हेसि ताईं। हे त असां नंढिड़ो इल्मु सिखियो आहे, पहिरें दर्जे में मस वञी शामिल थियूं, त क़ुर जो विज़डम सम्झ में थो अचे। जिन खे ॼाण हूंदी हुई अरबी जी, जिन लाइ आयतूं आयूं, उहे छा न सम्झंदा हूंदा। अलाह वया ज़िंदगी सभु गुज़री वियूं, इनकार करे, दुश्मनियूं करे, हाणे दाइमी ज़िंदगी, केतिरी ज़िंदगी असांजी हिते आहे, असां पंहिंजे अमलनि खे सुधारे न सघिया आहियूं।
अलाह माफ़ी ॾे। ॾाढो ॾुखियो कमु आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे पंहिंजे नफ़्सनि ते कंट्रोल करणु। अलाह साईं असांखे तौफ़ीक़ नसीब कर। हर लय में असांजो जेको एक्शन थिए थो न, क़ुर जे ख़िलाफ़ु, हर लम्हो क़ुर जे ख़िलाफ़ु आहे। ॿुधूं था, सम्झूं था, मञूं था, शुक्र कयूं था पिया, पर जिन अमली ज़िंदगी अचे थी न, ॾाढा असां पोइते हटी था। क़ुर हिकु तरफ़ आहे, असांजा अमल ज़बान जा, जिस्म जा, सभु अमल अखियुनि जा, कननि जा, सभु ॿिए तरफ़। गिला बि असां ॿुधंदासीं, गिला बि असां कंदासीं, कूड़ बि असां ॻाल्हाईंदासीं, ख़यानत बि असां कंदासीं, दिलि में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, ज़बान ते ॿी ॻाल्हि हूंदी। इहे सभु असांजा कम आहिनि। कावड़ असां कोन थी लहे, शुक्र असांजी ज़बान ते कोन्हे। काॾे वञे? अलाह साईं तूं रहम कर असांजी हालत ते, ईमान सां तमामु थोरी ज़िंदगी आहे। अलाह साईं रहम कर त अमल कयूं, हिननि खे सिखूं आयतुनि खे इंशा अलाह ताला। उहे चवनि था उहे केरु आहिनि, उहे छो आहे, उहे छो आहे हिते, उहे छो आहे, हू चवनि था छो न आहे, हिकिड़ो छो न आहे, उहे छो। ओ या माना हू या उहे, जेकॾहिं वाव अचे त पोइ जमा थी वेंदो। उहे चवनि था यकूलून, पंहिंजे वातनि सां। यकूल हू चवे थो, यकूलून पोइ हू चवनि था। जेकॾहिं इसके क़ुर पाक जी आयत पंहिंजी जाइ ते उहा खणी, जेकॾहिं असां को लफ़्ज़ सम्झणु चाहियूं यकूलून खे, जेकॾहिं असां यकूलून जे बजाए असां हिकिड़ो माना लफ़्ज़ सम्झणु चाहियूं, जेकॾहिं तकूल चऊं ग्रामेटिकली त छा थींदो? तूं चए थो। तकूलून तव्हां चओ था पिया, केॾो सवलो आहे। ता ऐं या थींदो तूं, या थींदो केरु? ही या हू। त माना तूं, ऐं त थींदो तूं, पर त वरी हिते तकूलून, हिते तव्हां थी थो वञे। हिते तव्हां छो थो थिए? छो जो ही वाव नून अची थो वञे, इन करे हिते हू आहे। हिते हिते हू माना हिकिड़ो, हिते हू माना जम, हू जम लाइ बि असां हू चवनि था न, असां चवंदा आहियूं। उहो छो थो थी वञे जम? हिन भाव जे करे। अहिड़े नमूने सां फॉर एग्ज़ाम्पल हिते आहे यक्तुमून, माना उहे लिकाईंदा आहिनि। इनखे जेकॾहिं हिकु करणु चाहियूं असां त छा थींदो? वाव नून ख़तमु करे छॾियो, यकतुम या यकतुम यकतुम, तकतुमून तव्हां लिकायो था। त भई इनखे हिकिड़ो करे छॾियूं त तकतुम, ॻाल्हि ख़तमु। ही वॾा लफ़्ज़ अहमन, या ऐं ता, अहिड़े नमूने सां ही सम्झ में अची वेंदा। ठीकु, अलहमदिल्ला। फमुन माना वात, हिकिड़ो वात। ऐं जॾहिं जेको आहे न उहे ॻाल्हाइनि था पंहिंजे वातनि सां, उहो थींदो अफ़वाहे। अफ़वाहे, फमुन अफ़वाहे। उन खां पोइ अलाह पाक आयत हिकिड़ी हले थी पई, हीअ मिनकुम मन युरिदु दुनिया व मिनकुम मन युरिदुल आख़िरा। अवां मां को अहिड़ो आहे हू घुरंदो आहे। हू छो आयो हिते? या युरीद, हू घुरंदो आहे दुनिया खे, या दुनिया। व मिनकुम मन युरीद, अवां मां को आहे अहिड़ो जेको या हू घुरंदो आहे कंहिंखे? आख़िरत खे। भई युरीद माना हू घुरे थो, त युरीदून हू घुरंदा। तुरीद माना तूं घुरे थो, तुरीदून माना तव्हां घुरो था। तमामु सिंपल, भले इहो टेस्ट में अचे। भई युरीद हू घुरे थो, हू घुरनि था, इनखे ॿुधायो युरीद न थींदो, तुरीद न थींदो। हा चवंदो युरीदून। माना अहिड़ा क्वेश्चन अची वञनि त केॾो सवलो जवाबु आहे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हाणे हलूं था पिया 168 ते इनशा ताला। असांखे आहिनि 68, 69, 70, 71, 4 आयतूं। 78 अल्लज़ीन, उहे, उहे असां चवंदा आहियूं उहे जिन, पर उहे किन तर्जुमे में उहे माण्हू जिन, पर मां बि इन करे माण्हू लिखियो आहे हिन में, पर घणनि तर्जुमनि में हूंदो आहे उहे जिन। ठीकु आहे। जिन चयो, कालू माना चयो, इख़वानिम पंहिंजनि भाउरनि खे। पंहिंजनि खे छो लिखियलु आहे हिते? पंहिंजनि खे छो आहे? हिम माना उन्हनि जे, इख़वान माना भाउर, इख़वानिम पंहिंजे भाउरनि खे। वक आदू, ऐं ही इन में थोरो ॿी हिकिड़ी टेक्निकलिटी आहे, जेकॾहिं तव्हां थोरो सम्झणु चाहियो त हिम त किथे आहे ई कोन, हुम हूंदो आहे। हुम हूंदो आहे, इहो ज़मीर तव्हां ॾिसंदव, हुम आहे, हिम न आहे। क़ुर में लिखियलु आहे, माना का शइ ॻाल्हि ज़रूरु आहे जेका असांखे सिखणी आहे। ईअं त कोन थो चई सघे त हिते हुम थियणु खपे, या कंहिंखे ताक़त ई कोन्हे। हिते छो हिम आहे? छो जो ही लाम आहे न हिते। ही लाम जॾहिं ईंदो आहे हर्फ़ जर, त पोइ थींदो आहे इख़वान। वरी इख़वान हिम, हुननि जा भाउर, त ही मुदाफ़ मुदाफ़ इलैहि थी वेंदो। हिम जॾहिं मुदाफ़ इलैहि थी वियो त हिनखे कसरा ॾियणी आहे, इन करे इहो आहे ले इख़वान हिम। जारुन मजूर और मुदाफ़ मुदाफ़ इलैहि
कंदा आहियूं असां इहो आख़िर में मिसाल ईंदा। वक़अदु ऐं उहे बीठा रहिया पाण, उहे माण्हू जिन चयो भाउरनि पंहिंजनि खे ऐं वेठा रहिया पाण। लव अता ऊ ना मा कुतिलू, जेकर अतात कंदा असांजी या चयो मञंदा असांजो त न क़तल थियनि पाण बि वेही रहिया ॿारनि लाइ ईअं पिया चवनि। अलाह पाक फरमाए थो कुल, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, चओ हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, कंहिंखे खेनि चओ फदराऊ फदराऊ फदराऊ, टारियो। ऊ माना हिते छा थींदो, माना यानी जमा थी वियो न, वाह अची वियो, फदराऊ पोइ टारियो। फ माना पोइ, हिन में पोइ हुजणु खपे। त आयल आहे, पर त पोइ तव्हां टारियो अन अनफुसिकुम, पंहिंजनि नफ़्सनि खां छा खे, अल मौत, मौत खे टारियो। इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं सचा आहियो त पोइ मौत खे टारियो। तव्हांजी अता कंदा हिते वेठा रहना, पोइ उनखे मौत न अचे हा, त पोइ कंहिंखे बि मौत अचे त टारे ॾेखारे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त तव्हां ते जॾहिं बि तव्हां ते मौत अचे उनखे टारे ॾेखारे। ॻाल्हि कहिड़ी था कयो, लफ़्ज़ ॾिसो न क़ुर पाक में, पंहिंजे भाउरनि, पाण वेठा रहिया पंहिंजे भाउरनि खे चवनि था पिया। अलाह जो जवाब वरी छा आहे, तव्हां टारियो न पंहिंजे नफ़्सनि खां मौत, जेकॾहिं तव्हीं सचा आहियो। अलाह ले इख़वान में टे लफ़्ज़ आहिनि, ले इख़वान, ले प्लस इख़वान प्लस हिम। अखुन चइबो हिकु भाउ, इहो मुफ़रत थींदो, ठीकु। इख़वान हुनजो जमा आहे, उहे भाउर। तव्हां ॾिसो त भाउर टे हिन, ॿ भाउर न अथव ही। छो जो जमा जेको आहे हिम या हुम, उहो ॿिनि लाइ न ईंदो आहे, ॿिनि लाइ ॿियो लफ़्ज़ आहे। भाउर थींदो जॾहिं बि चइबो जमो, जमो घणो थींदो, टे या टिनि खां मथे, पोइ 3000 हुजनि, 33 लख हुजनि, खणी 3 अरब हुजनि या अणगणिया हुजनि, इख़वान। ॿिनि भाउरनि लाइ ॿियो लफ़्ज़ ईंदो, ॿिनि लाइ सदाईं हर शइ लाइ ॿियो लफ़्ज़ ईंदो आहे, ठीकु। हाणे 169 आयत, त शहीद खे मोल न चओ। असां खणी ख़ुतबनि में इहो ॿुधो हूंदोसीं त शहीद खे मोल न चओ। हाणे ॾिसो, वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवातन, ऐं न तूं गुमान कर, तहसबन्न माना इहो थींदो आहे गुमान कर, त माना तूं, बू न लिखियलु कोन्हे न, माना जमा न थींदो, तव्हां न थींदो, न तूं गुमान कर उन्हनि लाइ जेके क़तल थी विया, कंहिंजी बि क़तल कया विया अलाह जी वाट में, उन्हनि खे मोल गुमान न कर। बल्कि अहयाउन, उहे जीअरा आहिनि, इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे पालनहार वटि उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वञे थो पियो। मात यमूत, मौतन, मौत चवंदो हुन सां, मात यमूत, मात माना हू मरी वियो, यमूत माना हू मरे थो या हू मरंदो, मौतन जेका माना मौत, मस्तक, ठीकु। मौतन माना मुअल, अमवातन माना मुअल, माना उनखे तव्हां मुअल न सम्झो, जेके क़तल थी विया, कुतिलू आहे न, हे ॾिसो माना क़तल थी विया अलाह जी राह में थी विया, जमा जी ॻाल्हि आहे। त पोइ उन्हनि खे रिज़्क थो ॾिनो वञे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, हिकिड़ो मामिलो अॻ में बि आयो, हिकिड़ी ॻाल्हि उहा, उहो मुंहिंजे अञा उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल हले थी पई, काफ़ियुनि सां। त हिकिड़े हदीस मुबारक जो हुननि तर्जुमो कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ, त जेकॾहिं जेका आयत आहे ही असां ज़िक्र करे चुका आयासीं, मां अॻ में बि ॻाल्हि ज़िक्र कई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं शहीद कया वञनि त, मुंहिंजो इहो आहे त इहो शहीद लफ़्ज़ सही न आहे। असां आयत बि हिकिड़ी खणी आया हुआसीं, नबीअनि जो दर्जो शहीद खां मथे आहे, नबीअ खां मथे, शहीद खां मथे, शहीद मथे आहे सालीन खां, सालीन खां पोइ ईंदो सिद्दीकीन, सादिक, उन खां पोइ आहे नबी। अलाह पाक जी आयत आहे, बाक़ाइदे हिन में कैटेगरी ॾिनल आहे। त हिकिड़ो मोमिन जेको अलाह जी वाट में क़तल थी वियो, त उहो शहीद आहे, हुनखे शहीद जो दर्जो मिलियो। पोइ अलाह पाक चयो हुनखे मोल बि न चओ तव्हां, उन्हनि खे रिज़्क ॾिनो थो वञे, ठीकु आहे। ऐं पोइ ॻाल्हि इहा आहे, वला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाह अमवात, ही थियो कोन, ही ला नाही आहे, ला तक़ूलू, न चओ तव्हां, माना अलाह पाक हिन ॻाल्हि खे बिल्कुलु क्लियरली चए थो पियो त तव्हां हुनखे मोल न चओ।
शहीद केरु आहे, कहिड़े वक़्तु आहे, का ख़बर कोन्हे का। हाणे त को बीमारी में थो मरे, को कीअं, त हुनखे बि शहीद था पिया चवनि। पर ॻाल्हि इहा आहे त हिते अलाह पाक ईअं बि ज़िक्र कोन कयो आहे त जेको जंग में मरे या क़तल थी वञे जंग में अलाह जे राह में, इहो बि ज़िक्र न आहे। फी सबील लाइ अलाह पाक इहो बि चयो त जेको इल्म जे वञे थो, हदीस मां कबी आहे त जेको फी सबील आहे उन में कंहिंखे मौत अचे थो पियो त उन ते बि अलाह जी मफ़रत आहे, उन ते रहमत आहे। त जेकॾहिं असां उनखे बि शहीद चऊं, जेको फी सबील आहे, जेको अलाह पाक चए थो उनखे मौत अची वियो, जेकॾहिं असांखे सिखण में हिते असांखे मौत अची वञे, कहिड़ा अहिड़ा वाकिया आहिनि जेके ख़ुतबो ॾींदे उन्हनि जो परवास थी वियो आहे दम, उहे अलाह जी राह में विया न, या के जेके पढ़ाई करण विया आहिनि, या के ॿिए जेको आहे पंहिंजे सफ़र ते पंहिंजे रोज़गार कमाइण लाइ विया आहिनि, अलाह जी राह में जेकॾहिं माण्हू शइ कमु करे थो पियो, उन में मौत अची वञे त उनखे असां शहीद चऊं। त शहीद खे मोल न चइबो, उनखे चइबो जीअरो आहे, उनखे रिज़िक मिले थो पियो। हाणे रिज़िक त अलाह पाक कोन थो, असां त कोन था ॾिसूं, पर अलाह पाक चयो आहे, असांखे यकीन आहे। खोड़ असां जन्नत बि न ॾिठी आहे, दोज़ख बि न ॾिठो आहे, क़बर बि न ॾिठी आहे, असां त कुझु न ॾिठो आहे न। जीअं अलाह ते यकीन आहे, जीअं अलाह जे क़ुर ते यकीन आहे, जीअं हर ॿियनि शयुनि ते यकीन आहे, तीअं असां इन ते बि यकीन था कयूं। अलाह जी आयत आहे न, त उहे जीअर आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं शहीद जीअर आहिनि त सिद्दीक़ छा जीअरा न हूंदा? ये सिद्दीक़ जीअर आहिनि त नबी जी त उन खां मथे जेको आहे, ऐं नबियुनि जी त नबियुनि जे जिस्म न मिटीअ खे त हराम आहे नबियनि जे जिस्मनि खे मिटी खाए। बहरहाल इहो क़ुर पाक जी सिधी आयत आहे, वाज़े। माण्हू शहीद जे लाइ त ॻाल्हि करे वेंदा आहिनि, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुबारक ते जेका ॻाल्हि ईंदी आहे न, उन में अदब खां लॻी वेंदा आहिनि। नबी जो दर्जो शहीद खां मथे आहे, ऐं सभिनी नबियुनि ॾांहुं लिखियलु आहे नबी। त ही अमरो नही जी ॻाल्हि ईंदी आहे जॾहिं, त ला तक़ूलू न चओ तव्हां, अलाह पाक क्लियर ई मने छॾी। हाणे केरु थो रिज़िक ॾे उहो ज़ाहिर न आहे, माना असांजो फ़ाइल हिन में ज़ाहिर न हो त केरु रिज़िक ॾिए थो पियो। अलाह जी जेका आयत आई आहे न, इन मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झ में अचे थी पई असांखे, ग्रामेटिकली मफ़हूम जी न। जॾहिं फ़िअल में फ़ाइल ज़ाहिर न हुजे त हुनखे असां छा चवंदा आहियूं? मजहूल चवंदा आहियूं। हुनखे असां अंग्रेज़ी में छा चवंदा आहियूं? पैसिवाइज़। एक्टिव में हूंदो आहे त ही एट, हिन माण्हूअ मानी खाधी, द फूड वॉज ईटिन, ही मेड सैलेड, हिन सलाद ठाहियो, त सैलेड वॉज मेड, द कार वॉज रिपेयर्ड, कीअं रिपेयर कई? कंहिं ऑटो स्टोर जो नालो कोन्हे, त कार वॉज रिपेयर्ड। जॾहिं फाइल जो ज़िक्र न हुजे न, त उनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं पैसिवाइज़। ऐं जॾहिं पैसिवाइज़ चवंदा आहियूं त उनखे असां अरबी में छा चवंदा आहियूं? मजहूल। ऐं जेकॾहिं फाइल ज़ाहिर हुजे त असां हुनखे छा चवंदा आहियूं अंग्रेज़ी में? एक्टिवाइज़। ऐं पोइ मां असां अरबी में हुनखे छा चवंदा आहियूं? मरूफ़। मरूफ़, मजहूल। ठीकु थियो? मिसाल सां ॾिसंदासीं। हाणे ॿ आयतूं आहिनि इंशा ताला। अलाह मुमिननि जो अजुर न विञाईंदो। हाणे लफ़्ज़ क़ुर पाक जा एॾा प्यारा आहिनि, मज़ो थो अचे पढ़ी करे। फरहीन, फरहत न ॿुधी आहे असां, राहत ॿुधी पियो। फरहत, राहत। फरहीन, उहे ख़ुशि आहिनि। बिमा, उन ते आताहुमुल्लाह, जेकी, बे माना उन, बे माना हुन ते, या बा माना जेकी, मां थींदो सदाई जेकी, आताहुमुल्लाह, ॾिनो उन्हनि खे, के? अल्लाह, मिन फज़ली, पंहिंजे फज़ल मां, वयस्तबशिरून, ऐं उहे ख़ुशि आहिनि। हू ख़ुशि न आहे छो? या माना हुआ, हिते उहे छो आया? वाह नून आयल आहे न, उहे थी वियो। उहे ख़ुशि आहिनि उन्हनि लाइ बि, उहे यस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम। केॾी मोमिननि जी ॻाल्हि ज़बरदस्त आहे। उहे ख़ुशि आहिनि उन ते जेके ॾिनो उन्हनि खे अलाह पंहिंजे फज़ल मां, ऐं उहे ख़ुशि आहिनि उन्हनि लाइ बि न मिलिया आहिनि जिन सां मुल्हक़, माना हल्को थींदो आहे न, मुलाक़ात थींदी आहे किथे बि, ऐं उहे न मिलिया आहिनि जिन सां उन्हनि जे पुठियां वारनि मां, जेको उन्हनि खे पुठियां ईंदा उन वारा बि जेको अल्लाह ख़ल्फ़िहिम ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न आहे को भउ उन्हनि खे न की उहे ग़मगीन थींदा।
माना पंहिंजे लाइ बि उहे ख़ुशि आहिनि, पंहिंजे लाइ बि ख़बर अथनि त जेके बि मोमिन थींदा हुन जे पुठियां आया हू उन्हनि लाइ बि ख़ुशि आहिनि। तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत मां जेको, छो जो नबी त अचणो कोन्हे को, जेको को नबी जो दावा करे त उहो कूड़ो काज़िब केर बि हुजे। नबी सॻो ख़तमु सिलसिलो ख़तमु थियो नबूअत जो। त ॿियो को बि जेको जेकॾहिं आयत पहुचाए थो या को जेकॾहिं माना जेको बि ईमान में अचे थो मोमिन थिए पियो त ही मोमिन जेके आहिनि उन्हनि सभिनी लाइ ख़ुशि आहिनि। छो त न आहे को भाउ हुननि खे न की उहे ग़मगीन न थींदा इनशा ताला, ही सभिनी लाइ ख़ुशख़बरी थी वई। हिते मीम जी निशानी आहे, माना लाज़िम बीजे 170 ते। ठीकु थियो। पोइ हाणे हलनि था आख़िरी आयत अॼु जी इनशा ताला, 5 मिंट विया आहिनि असांखे। यस्तबशिरून बिनिमत मिनल्लाह, वरी ॻाल्हि आई यस्तबशिरून जी। अलाह पाक हिकिड़ी आयत में चयो 70 में यस्तबशिरून, पहिरियों चई फरहीन उहे ख़ुशि आहिनि, जेका अलाह करे ॾिनो। वरी चई ख़ुशि आहिनि, माना उन्हनि जे लाइ बिशारत थींदी आहे, माना ख़ुशी जी ॻाल्हि आहे। उन्हनि लाइ बि जेके जिन सां उहे मिलिया न आहिनि उन्हनि जे पुठियां ईंदा, ऐं पोइ उन्हनि खे ख़ौफ़ कोन्हे को, न को ॾुख आहे उन्हनि खे। यस्तबशिरून, हाणे त वरी अलाह पाक आयत शुरू ई तां कई आहे। उहे ख़ुशि थींदा आहिनि, थिया आहिनि, थींदा आहिनि। छो? उहो ही मुदारे आहे न, ही मुदारे माना हाल ऐं मुस्तक़बिल, पास्ट टेंस जी ॻाल्हि नथी हले। छो पास्ट टेंस न आहे? छो जे त या आयल आहे न, या मुदारे लाइ हूंदो आहे। पर या जो मतिलबु छा? उहे छो? उहे वाह आयल आहे, उहे ख़ुशि थींदा आहिनि। बेनेमत मिन अलाह, आयतुनि माना नेमतुनि अलाह जी ते, फज़लिन ऐं जेका ख़ुशि थींदा आहिनि या थियनि था, जेको बि माना रखिजे नेमत सां या नेमत ते जेको लफ़्ज़ अची वञे, अलाह जे तरफ़ां मिलियल ऐं उन जे फज़ल सां। फज़लिन पोइ हिते थींदो व अन अलाह, व माना ऐं थींदो, पर हिते चइजे बेशक, या ऐं माना या त चइजे ऐं, अन माना त बेशक चइजे इहो, अन इन बि बेशक थींदो आहे, अन बि इहो हिकिड़ो ॿियो फॉर्म आहे जो बेशक जो, त चइबो आहे हुनखे। पर त जेको आहे हीअ अन माना एक्चुअली हिन जो मतिलबु आहे त, पर त हिते मल थींदो हुन जो मतिलबु बेशक। अन अलाह, त बेशक अलाह, ला युदियो न आहे हू ज़ाया कंदो, विञाईंदो अजर अल मोमिनीन, अजर मोमिननि जो अलाह ज़ाया न कंदो। कोई बि अजर असां नेकी अलाह जे राह में कयूं न, उहो ज़ाया न थींदी। हा पंहिंजे मुनासिब लाइ कंदासीं त भले केॾी बि वॾी नेकी हुजे, पर हुनजो फ़ाइदो कोन ॾींदी। इस्तबशर यस्तबशिर, ठीकु आहे। हाणे हिते वरी साॻी ॻाल्हि जेकॾहिं असां ॾिसूं, यस्तबशिरून उहे ख़ुशि थियनि था या थींदा आहिनि। पर जेकॾहिं असां ऊन कढी छॾियूं, यस्तबशिर हू ख़ुशि थिए थो। इनखे जेकॾहिं असां तूं में आणियूं, तूं ऐं तव्हां, तस्तबशिरून तस्तबशिर, ही समरी आहे हिनजी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ही ग्रामर असां करे चुका आहियूं, जॾहिं असां हिते ख़तमु था कयूं पिया। ले इख़वान में आयो आहे न, ले हर्फ़ जर आहे, इख़वान इस्म मजरूर, इहो वरी थी वियो छा? जार मजरूर। इख़वान मुदाफ़ इलैह बि आहे, वाह वाह माना इहो ऐं इहो आहे मुदाफ़, हिम उनजो मुदाफ़ इलैह आहे। त ॿई मिली करे छा थींदा? मुदाफ़ मुदाफ़ इलैह, उहोई मुदाफ़ मुदाफ़। ठीकु थियो। मिन अनफुसिहिम साॻे नमूने सां, हर्फ़ जर इस्म मजरूर, मजरूर छो आहे? उहो हिनखे कसरा आहे। कसरा काथे आहे? उहो हिन एराब आहे हिन जो, ही सॼो लफ़्ज़ न आहे, हिनखे ॾिसबो छड़ो बिलू खे, पाण में ॻंढियल आहिनि न। मिन खां पोइ ही अनफुस हुजणु खपे, उहो अनफुस थियो आहे, इहो त मजरूर थी वियो, माना कसरा अची वई। ठीकु। पर इहो हाणे जारे मजरूर थी वियो न, पर हाणे छा थी जॾहिं ही वरी बि गॾिबा पाण में फुस अनफुस हिम, इन में इहो थींदो त अनफुस थींदो मुदाफ़ कंहिंजा, उन्हनि जा नफ़्स जा लफ़्ज़ अची वियो न विच में, माना रिलेशनशिप अची वियो। अनफुस हिम पोइ मुदाफ़ इलैह थी वेंदो, मुदाफ़ मुदाफ़ इलैह। अहिड़े नमूने सां ॿिया आहिनि, सिफ़ी सबील असां करे चुका आहियूं। फी कुलूबिकुम साॻे नमूने सां, बि अफ़वाहिम इहो बि साॻे नमूने सां, बि बुयूतिकुम साॻे नमूने सां, जारुन मजरूर मुदाफ़ मुदाफ़ इलैह, फी सुदूरिकुम अल्लाहु अकबर,
माशाल्लाह ही थी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते असां पे सेशन पूरो ख़त्म कयूं था पिया। असां वटि अञा 5 मिंट आहिनि जेकॾहिं पोइ करे सघिजे साईं 4 सुवाल आहिनि। बाक़ी ॿियो आहे त अलाह पाक असांखे छा आहे क़ुर पाक खे सिखणु सम्झणु ऐं उन ते बहितरीन तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन। ओवर टू थी नीम। जज़ाकल्ला कर साईं। भले 5 मिंट आहिनि त पोल करे था वठूं साईं। बिस्मिल्लाह जेकॾहिं रहमान कंहिंजा रहीम। बस सवाल आहे 4 सुवाल पुछी आहिनि सघंदा। छड़ा। जी जी। मूंखे पोइ को लास्ट होस्ट इहो तव्हां साईं। टाइप जो साईं। अल्हम्दुलिल्लाह। मूंखे को होस्ट तव्हां टाइप जो साईं। जी जी सही हाँ सॉरी। हिकु सेकंड। थी वियो। जज़ाकल्ला। ही न हिते हिकु मुंहिंजे ख़्याल में ही त ॿियो पोल थी वियो। हिकिड़ो सेकंड थी मां थोरो मुंहिंजे ख़्याल में ही पोल न हुयो सॉरी।